नाज़रीन आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवांखे भलीकार। नाज़रीन अॼु को ॾींहुं जेको 3 मई आहे उन में 2 अहम शयूं थियूं आहिनि। हिकिड़ी सियासी डेवलपमेंट आहे, उन ते असां ॻाल्हायूं था, जंहिंमें पंजाब में पीपल्स पार्टी जे गवर्नर जी मुक़ररी जूं ख़बरूं आहिनि ऐं KP में भी पीपल्स पार्टी जे गवर्नर या पीपल्स पार्टी जी नॉमिनेशन जेका आहे उन्हनि जूं ख़बरूं हलनि पियूं। पंजाब जे गवर्नर जे हवाले सां त ॻाल्हि ॿोल तक़रीबन कंप्लीट आहे, पर KP जे गवर्नर जा अञा नाला हलन पिया ऐं उहे बि फाइनल थियण वारा आहिनि। इहा हिकिड़ी सियासी डेवलपमेंट पंहिंजे जाइ ते आहे ऐं इन ते बि तव्हांखे असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर अॼु 2 अहम शयूं थियूं आहिनि। 3 मई आज़ादी सहाफ़त जो ॾिहाड़ो आहे ऐं आज़ादी सहाफ़त जे ॾिहाड़े ते असां तव्हांखे कुझु कोशिशि कंदासीं पंहिंजे दिलि जी बि ॻाल्हि तव्हां ताईं पहुचायूं त असां कीअं कमु कंदा आहियूं। असांजो रिपोर्टर ख़ासि तौर ते असां त हिते स्टूडियोज़ में वेही ACs में वेही तव्हां सां मुखातिब हूंदा आहियूं, तव्हां ते ख़बरूं पहुचाईंदा आहियूं, त असांजो रिपोर्टर ॾुखियाई में हूंदो आहे, एतिरो सवलो न आहे। इन एंगल ते असां ॻाल्हि बि कंदासीं इन ॾिहाड़े जे हवाले सां। पर ॿियो जेका अहम ॻाल्हि आहे, अॼोके ॾींहं जी अहम ॻाल्हि जेका आहे उहो आहे जेको असांजो मिशन आहे हिकिड़ो स्पेस मिशन पाकिस्तान जो iCube कमर, उहो चंड ते पहुतो वञे पियो ऐं उहो ट्रैवल शुरू करे छॾियो आहे। ऐं उहो जेको iCube कमर आहे उहो लॉन्च थियो आहे चाइना जे हैनान सूबे में, जेको साउथर्न पार्ट आहे चाइना जो, उतां हुननि जो हिकिड़ो जेको स्पेस मिशन जो सेंटर आहे उतां उनखे लॉन्च कयो वियो आहे। इहो लॉन्च असांजो चंड वारो जेको मिशन आहे, इहो जेको सैटेलाइट आहे, इहा लॉन्च कई वई आहे शैंग 6 चाइना जो हिकिड़ो स्पेस प्रोग्राम आहे। शैंग जे नाले सां सीरीज़ हले पई, हीउ 6हों जो मिशन वञे पियो ऐं असल में उहो मिशन आहे जेको वञे पियो, जेको अमेरिका सां जेका पहिरीं रशिया ऐं अमेरिका जी हिकिड़ी वार हलंदी हुई स्पेस टेक्नोलॉजी ते, हाणे चाइना हुन में एंटर थियो आहे ऐं चाइना जेको हिन भेरे इन शैंग 6 जे थ्रू ऑर्बिट में वञे पियो। पहिरीं ऑर्बिट में वेंदा, हुननि खे 5-6 ॾींहं लॻंदा, उहो चंड जे मदार में उहो घुमंदा, उनखां पोइ चंड ते हू लैंड कंदो बाक़ाइदा। ऐं चंड ते लैंड करण बाद जेको शैंग 6 जेको चाइना जो मिशन आहे उहो उतां सैंपल्स कलेक्ट कंदो मिटीअ जा, पत्थर जा, ऐं जेकॾहिं हुते को पाणी जी पॉसिबिलिटी थी सघे थी त पाणी हुते कीअं रोके सघिजे थो त जीअं हुते इंसानु पोइ बाद में रही सघे, इन जी पॉसिबिलिटी ते साइंसदान कमु कनि पिया। ऐं इहो मिशन पहिरीं दफ़ा दुनिया में इन करे वञे पियो, चंड ते त अमेरिका ऐं पंहिंजो रशिया तरफ़ां थी चुको आहे, पर हीउ चंड जे अहिड़े पासे ते ई वञी लहे पियो हीउ जेको मिशन आहे शैंग 6, जिते अॻे केरु बि न आहे वियो। ऐं हुतां जो जेको ॿुधायो वञे थो उते जेका मिटी आहे ऐं हुते जेको मटीरियल आहे उहो 4 अरब साल पुराणो आहे। 4 अरब साल पुराणो आहे। उनजा उहो सैंपल कलेक्ट करे खणी ईंदो ऐं 53 ॾींहंनि खां पोइ साउथर्न पार्ट ते जेको हिकिड़ो पार्ट आहे उहो जेको सैंपल्स आहिनि उहे हिकिड़े सील दॿे में विझी उतां खणी अची चाइना में लाहींदो। त हीउ ओवरऑल मिशन आहे चाइना जो ऐं हुन में असांजो जेको मिशन आहे iCube कमर, उहो बि स्पेस, इहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे पाकिस्तान जे साइंटिस्ट जी बि, जेका अॼु पाकिस्तान जा साइंटिस्ट हुते मौजूदु हुआ सुपार्को इहो काफ़ी वक़्त खां इहो कमु करे पियो। पाकिस्तान जो प्रोग्राम जेको स्पेस मिशन आहे उहो इंडिया खां पुराणो आहे। पाकिस्तान जेतोणीकि पहिरीं शुरू कयो, पर इंडिया हुन ते ज़ाहिर काफ़ी अॻिते हलिया विया। रहबर अवल जे नाले सां पहिरियों रॉकेट लॉन्च कयो वियो हो, उनखां पोइ रहबर दोम जेको आहे उहो बि लॉन्च कयो वियो हो। त स्पेस मिशन जेके दुनिया में 3 जंगूं बेसिकली हलनि थियूं, हिकिड़ी त कन्वेंशनल वॉर हले थी ऐं ॿी जेका आहे हले थी वॉर असांजी इकॉनमी जी वॉर हले थी, ॿी जेका 3 वॉर दुनिया में हले थी उहा स्पेस टेक्नोलॉजी ते हले थी। हाणे त ॿियूं टेक्नोलॉजी ते बि, साइंस ते बि तमामु घणो कमु थिए पियो, पर स्पेस में पहुचण जी जेका वॉर आहे उहा जारी आहे दुनिया में। ऐं चाइना हिन में हाणे काफ़ी एडवांसमेंट करे पियो ऐं हुन में पाकिस्तान खे मौक़ो मिलियो आहे त इन जे थ्रू पाकिस्तान पंहिंजो iCube कमर जेको सैटेलाइट आहे उहो त मोकिले ऐं पाकिस्तान खे तमामु फ़ाइदो इन सेंस में बि थींदो। हुन तां फ़ोटोज़, हुन तां वीडियोज़ ऐं हुतां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मौसम जे बारे में सूरत हाल ऐं ओवरऑल ॿी जेका सिक्योरिटी जे हवाले सां बि असांजी जेका पैरामीटर्स आहिनि उहे बि असांखे मिलंदा ऐं पाकिस्तान जी सिक्योरिटी, पाकिस्तान जी टेलीकम्यूनिकेशन, पाकिस्तान जी कम्यूनिकेशन्स ऐं पाकिस्तान जी साइंस ऐं टेक्नोलॉजी में अॻु भराई काफ़ी थींदी, जेतोणीकि देरि थी आहे, पर बहरहाल इहो दुरुस्त आहे। इहो मुंहिंजो कोशिशि हुजे तव्हांखे इन हवाले सां अपडेट कजे चाइना जे इहो जेको शैंग 6 मिशन आहे इहो कहिड़े हवाले सां आहे ऐं हिन ते साइंसदान कीअं कमु करे रहिया आहिनि चाइना जा ऐं छा हासिलु करणु चाहिनि था। त इहा वॾी डेवलपमेंट आहे इंसान जे तरफ़ां। इंसानु जेको आहे उहो जीअं फलोरे पियो स्पेस खे, ज़िंदगी खे, आसमान खे, उन में अञा कुझु उहो हासिलु करणु चाहे थो। त जीअं मूं तव्हांखे इहा बेसिक हिन जी मालूमात ॾिनी आहे। हाणे असां हलूं था पंहिंजे प्रोग्राम जे फस्ट पार्ट में ऐं उन ते तव्हांखे सियासत ते ॻाल्हाईंदासीं, उनखां पोइ असां चंड ते वरी वापसि ईंदासीं।
फर्स्ट पार्ट में असां ॻाल्हि ॿोल कयूं था, असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी काशिफ़ रफ़ीक साहब असांखे ज्वाइन कंदा। काशिफ़, बहुत शुक्रिया आपने ज्वाइन किया। काशिफ़, सवाल मेरा आपसे ये है कि ये जो गवर्नर तब्दीली की सूरत हाल इस वक्त जारी है, तो केपी में जो पंजाब में गवर्नर जी तकरीबन फाइनलाइज हो गए हैं नाम, केपी में जो गवर्नर की तकर्रुरी है और जो नॉमिनेशन है पीपल्स पार्टी की होने जा रही है, तो आप समझते हैं क्या वहाँ पर सियासी तब्दीली देखने जा रहे हैं आप केपी में, और क्या DI खान से फैसल करीम कुंडी साहब का नाम उसमें मुमकिन हो सकता है? देखिए, बुनियादी तौर पे ये वो फार्मूला है जो तय किया गया था कि गवर्नर जो से हैं वो KPK में और पंजाब में पीपल्स पार्टी को दिए जाएंगे, जबकि सिंध का गवर्नर जो है वो खुद मुस्लिम लीग नून की तरफ से होगा। मुस्लिम लीग नून खुद गवर्नर रखती है या अपने किसी ताजी को देती है, ये मुस्लिम लीग नून की डिस्क्रिप्शन है। ये वो फार्मूला है जो इश्तराकी हुकूमत के हवाले से इन्होंने तय किया था नून लीग और पीपल्स पार्टी के अकाबरीन ने बैठ के। अब ग्रेजुअली सिर्फ तमाम जो सूरत हाल थी डेमोक्रेटिक प्रोसेस की, वो तो कंप्लीट हो चुकी। आखिर में सिर्फ एक चीज थी कि जो ये गवर्नर थे इनकी तैनाती अमल में आनी थी, और वो आज उसकी शुनीद है। इस्लामाबाद में बाज़गश्त है कि पंजाब के गवर्नर के हवाले से सरदार सलीम साहब का नाम सामने आया है, जबकि खैबर पख्तूनख्वा के गवर्नर के हवाले से ताहाल अभी तक नाम सामने नहीं आया है। अब वो सामने जो नाम आएगा, अब देखना ये है कि वो नाम जो है वो KPK में वो किसका होता है। फैसल करीम कुंडी साहब का नाम जरूर लिया जा रहा है, लेकिन फैसल करीम कुंडी साहब के गवर्नर बनने के हवाले से मैं ये समझता हूँ कि एक बड़ी थॉटफुल चीज है कि अगर वजीर आला जो है वो भी डेरा इस्माइल खान से होंगे, अली अमीन गंडापुर साहब, और फैसल करीम कुंडी साहब भी डेरा इस्माइल खान से होंगे, और उसके बाद फिर मौलाना फजल रहमान का भी होम डिस्ट्रिक्ट डेरा इस्माइल खान ही है। अब आप जब इन तीनों चीजों को कोलैबोरेट करेंगे तो फिर आप कैसे जस्टिफाई करेंगे कि पूरा सूबा जो है वो एक डिस्ट्रिक्ट में तो 2 बड़ी सीटें जाना भी एक चंबे की बात है, और फिर मौलाना फजल रहमान साहब जो है वो भी अफेंड है, इस टाइम तहरीक चला रहे हैं। तो अगर उनके दोनों सियासी हरीफ जो है उनको अगर आप पावरफुल मुकाम पे बिठाएंगे तो फिर इसका मतलब यह है कि आप मौलाना फजल रहमान साहब के साथ तमाम तर डायलॉग के जो ऑप्शन है वो बंद कर रहे हैं। सो मैं ये समझता हूँ कि ये एक कॉम्प्लिकेटेड चीज है, इसके ऊपर जरूर थॉट प्रोवोकिंग हो रही होगी और डिस्कशन कर रहे होंगे जरदारी साहब खुद। ताहम पंजाब के हवाले से नदीम अफजल चंद साहब का और कमर जमान कायरा साहब का नाम भी बड़ा ज्यादा आ रहा था, और मखदूम अहमद महमूद का नाम भी आ रहा था, लेकिन अब जो आज की शुनीद है सरदार सलीम साहब का नाम दिया गया है। पुराने पीपल्स पार्टी के बंदे हैं और कारकुन है, और उनका नाम जो बतौर गवर्नर सामने आया है। अब देखना यह है कि हतमी तौर पे उनका नोटिफिकेशन कब तक होता है और कब उनका जो ओवरटेकिंग का मामला और सारी चीजें होती हैं। जी काशिफ भाई, KP की तरफ मैं अभी वापस रहा हूँ। KP में होता तो ये रहा है, और ये प्रेसिडेंट है, ये रवायत है कि सूबों में एक रीजन से CM लिया जाता है तो दूसरे रीजन से गवर्नर लिया जाता है। तो आप समझते हैं कि जो पोटोहार रीजन है, जो भी KP का हमारा रीजन है, पोटोहार का, एबटाबाद का रीजन, मानसरा, और उसके अलावा पिशावर रीजन है, तो अगर DI खान के रीजन से गवर्नर पीपल्स पार्टी का नहीं आता तो वहां पर क्या नाम पॉसिबल हो सकते हैं जो कि गवर्नर बना दिए जाएंगे KP के? नहीं, देखिए, बुनियादी तौर पे मसला तो पीपल्स पार्टी को गवर्नरशिप देने का है। अब उसमें पिशावर से भी आ सकते हैं, वो वजीरिस्तान से भी आ सकते हैं, वो सवात से भी आ सकते हैं। मतलब पीपल्स पार्टी खैबर पख्तूनख्वा में थोड़ी होगी, वोट कम होंगे, उनकी फॉलोइंग थोड़ी होगी, लेकिन ऐसा नहीं है कि किसी डिस्ट्रिक्ट में पीपल्स पार्टी बिल्कुल नहीं है। लेकिन सवाल यह है कि अगर आप एक ही डिस्ट्रिक्ट से गवर्नर और CM रखेंगे और फिर वो 2 शख्सियात जो मौलाना फजल रहमान साहब के बैडली अगेंस्ट है सियासत में, तो इसका इम्पैक्ट ये होगा कि आप मौलाना फजल रहमान साहब को बिल्कुल लिफ्ट नहीं करवाना चाहते, उनसे बात नहीं करना चाहते, उनसे मुज़ाकरात नहीं करना चाहते, उनको अंगेज नहीं करना चाहते। तो अगर उनको बिल्कुल आप छोड़ देंगे और उनको अंगेज नहीं करेंगे तो फिर उसका ये भी इस्तेमाल हो सकता है कि मौलाना फजल रहमान साहब जो तहरीक चला रहे हैं वो तहरीक ज्यादा शद्दोमत से वो चलाएं। सो अगर आपने उस तहरीक को भी काउंटर करना है, उन तमाम मामलात को भी काउंटर करना है, तो फिर जरूरी ये है कि आप कम से कम मौलाना फजल रहमान साहब को अंगेज करें, ना कि उनको अफेंड करें। सो मैं इस तनाजुर में समझता हूँ कि फैसल करीम कुंडी साहब का जो है ना वो ऑप्शन वो कम है। हाँ, हजारावाल जो रीजन है, पोटवार रीजन से उधर से भी आ सकता है, हजारावाल रीजन से भी आ सकता है, और पिशावर से भी आ सकते हैं। जाहिर शाह साहब का नाम भी चल रहा है कि उनको वो भी ऑप्शन के तौर पर सामने आ सकते हैं। सो देखना तो फैसला तो लीडरशिप ने करना है, लेकिन वो तमाम की तमाम चीजें देखेंगे कि किस तरीके से फैसला किया जाए, किस किस्म का फैसला किया जाए कि आपकी जो सियासी मुखालफीन है वो कम से कम अफेंड हो।
जैसे एएनपी जो है वो इलेक्शन नहीं जीती, लेकिन जरदारी साहब ने कोलैबोरेशन करके एएनपी के साथ एमल वली को सेनेटर बना दिया। तो इट मीन कि उन्होंने खैबर पख्तूनख्वा में एएनपी को अपने साथ एंगेज कर लिया। सो अगर फजल रहमान साहब को उन्होंने एंगेज करना है और वो करना चाहते हैं और फजल रहमान साहब एंगेज होना चाहते हैं, तो फिर ये भी हो सकता है कि जरदारी साहब या पीपल्स पार्टी अपने कोटे का गवर्नर जो है वो JUIF को दे दे। और अगर पीपल्स पार्टी से ये तो काशिफ भाई ये तो बड़ा ब्रेक थ्रू होगा कि अगर मौलाना फजल रहमान सिर्फ गवर्नरशिप पे राजी हो जाते हैं। वो तो सदर की बात कर रहे थे, आपको याद होगा। नहीं, देखिए मौलाना फजल रहमान साहब की ख्वाहिश पे पाबंदी नहीं है, सदर बनना उनकी आज की नहीं बड़े अरसे की ख्वाहिश है। लेकिन बात यह है कि अगर फजल रहमान साहब एग्री कर जाएंगे तो वो गवर्नर नहीं लेंगे, वो फिर वजारतें भी लेंगे। और उसके बाद देखें जो सिनेरियो बन रहा है खैबर पख्तूनख्वा असेंबली का, इसके ऊपर ना नजर रखने की जरूरत है कि देखिए खैबर पख्तूनख्वा असेंबली के अंदर ये फैसला हो चुका पेशावर हाई कोर्ट से कि जो रिजर्व सीट्स हैं उनके लोगों को हलफ दिया जाए। अब खैबर पख्तूनख्वा असेंबली का इजलास ही नहीं हो रहा। अब अगर जब इजलास होगा और उनको स्पेशल सीट्स के लोगों को जो है वो हल्फ उठाने दिया जाएगा और वो तमाम की तमाम सीट्स अपोजिशन के पास चली जाती हैं, तो फिर हुकूमत और अपोजिशन के नंबर में 20 से 21 नंबर का फर्क रह जाता है। इट मीन्स कि अगर कोई एक फॉरवर्ड ब्लॉक भी तहरीक इंसाफ में खैबर पख्तूनख्वा में से निकला है तो फिर ये जो है वो हुकूमत टॉपल हो सकती है। लेकिन ये अब अगर ये आप काशिफ मौलाना साहब तो बहुत आगे निकल गए हैं, सियासी जो भी उनकी स्ट्रेटजी है और जो भी नैरेटिव वो बिल्ड कर रहे हैं, तो आप समझ सकते हैं कि वो वापस आ सकते हैं, नैरेटिव को वापस ले आएंगे। देखिए सियासत में कोई भी चीज हतमी नहीं होती, कोई भी चीज हरफे आखिर नहीं होती। ये मौलाना फजल रहमान साहब से MMA बनाई गई, फिर इसी MMA ने सहूलतकारी की आईनी तरमीम के हवाले से। ये माजी है सियासत में जो है वो देखते हैं, डे टू डे अफेयर देखने होते हैं। यही मौलाना फजल रहमान से 10 साल PTI और फजल रहमान साहब एक दूसरे को क्या क्या हद में तनकीद नहीं बनाते रहे, और अब वही तहरीक इंसाफ फजल रहमान साहब सब मिलके वो हुकूमत अपोजिशन की तहरीक बनाने को तैयार है और अपोजिशन की तहरीक को सहूलतकारी कर रही है। देखिए अगर खैबर पख्तूनख्वा मौलाना फजल रहमान साहब का गुस्सा जरदारी साहब से या नवाज शरीफ साहब से या शहबाज शरीफ साहब से बनता नहीं है। सिंध में उनका इतना मैंडेट नहीं है, पंजाब में उनका मैंडेट नहीं है। प्रॉब्लम यह है कि वो सिंध में जो प्रेशर डाल रहे हैं जरदारी साहब के ऊपर, वो असल में वो गुस्सा निकाल रहे हैं कि उनको कम से कम खैबर पख्तूनख्वा की नहीं तो फिर बलोचिस्तान की हुकूमत देनी चाहिए थी। अब मसला ये कि फजल रहमान साहब जो तहरीक चला रहे हैं उसमें मैं समझता हूँ कि तहरीक इंसाफ दर पर्दा बतौर हुकूमत या अपने कारकुनान फजल रहमान साहब को सपोर्ट करेगी ताकि वो इन तमाम अकाबरीन को टफ टाइम दे और कोई ना कोई वे वर्किंग बन सके। लेकिन देखिए यही मौलाना फजल रहमान साहब के कल तक PDM के सरबराह थे, सारे मामला फैसले कर रहे थे। फिर यही मौलाना फजल रहमान साहब है, अब वो इन्हीं PDM की जमातों के खिलाफ है। अब फजल रहमान साहब को अगर माइनस कर दे तो बाकी तो सारी जमातें PDM की हैं जो हुकूमत में है, PDM 2 ही चल रहा है। तो फजल रहमान साहब अगर कल इनके साथ बैठ सकते थे और आज वो तहरीक इंसाफ से बैठ रहे हैं, तो फिर सियासत में कोई असूल नहीं है, ये हसूल इक़्तिदार की जंग है। असूल नहीं, ये आपकी बात ठीक है काशिफ बाटी की, उसूल नहीं है, ये हुसूल है। लेकिन आपसे आखिरी सवाल मेरा पंजाब की तरफ में आऊंगा कि पंजाब में आप समझते हैं कि सलीम हैदर साहब या पीपल्स पार्टी का ज़ाहिर है कोई भी गवर्नर लगेगा तो पीपल्स पार्टी को पंजाब में इसका फायदा होगा और वो फिर पंजाब में अपने ग्राउंड्स को मजबूत कर सकेंगे, अपनी पेनिट्रेशन बढ़ा सकेंगे? अच्छा मोहसिन साहब, मैं इस मामले में ना बहुत क्लियर हूं और मैं तवातुर से ये बात कर रहा हूं कि अगर पीपल्स पार्टी ने पंजाब में पब्लिक में अपनी पोजीशन एलिवेट करनी है तो वो एक गवर्नर जो है वो बैठ के गवर्नर हाउस में नहीं कर सकता, इल्ला ये कि पीपल्स पार्टी पंजाब में आसफा भुट्टो जरदारी साहिबा को लॉन्च करे, आसफा भुट्टो जरदारी साहब से पब्लिक गैदरिंग करवाए, जलसे करवाए और आसफा भुट्टो जरदारी साहब को टास्क दिया जाए कि आप पुराने पीपल्स पार्टी के जो लोग हैं, जो जाले थे, जो PTI में चले गए, किसी और जमातों में चले गए, उनको बुलाए, उनसे गुफ्तगू करे और उनको नाराजगी उनकी दूर करके उनको वापस जमात का हिस्सा बनाए। क्योंकि देखिए पीपल्स पार्टी पंजाब में उसी वक्त टफ टाइम दे सकती है जिस वक्त आसफा बीबी वहां पे जो है अपनी पॉलिटिकल एक्टिविटी शुरू करेंगी, क्योंकि वहां पे मरियम नवाज को टफ देने के लिए एक मामला है। और मैं समझता हूं कि बिलावल साहब ने बहुत अच्छा गेन किया, मैं ये नहीं कह रहा कि उन्होंने गेन नहीं किया। अगर बिलावल साहब अपनी स्ट्रेटजी रखें खैबर पख्तूनख्वा और सिंध के लिए और आसफा को पंजाब में अगर वो लॉन्च करें तो मैं ये समझता हूं कि पीपल्स पार्टी ज्यादा बेहतर परफॉर्म कर सकती है, एलिवेट कर सकती है। अगर आप ये नहीं करते तो सिर्फ एक गवर्नर जो है वो सेरेमोनियल पोस्ट है, वो गवर्नर साहब बैठ के वहां पे क्या कर लेंगे, जमात को कैसे इंटेक्ट कर लेंगे। सो उनके पास कोई पॉलिटिकल इख्तियार तो नहीं है। हाँ, आसफा भुट्टो जरदारी को वहां पे लॉन्च करना चाहिए, वहां पे उनको एक्टिविटी करवानी चाहिए,
क्योंकि उनकी शक्ल में लोग ये समझते हैं कि बहरहाल बेनजीर साहिबा की वो शबी भी है, उनका एक एक्सेंट भी है, तो लोग ये सिंपैथी है कि शायद बीबी शहीद की जो बेटी है, वारिस है, और वैसे भी एक बड़ी सिंपैथी क्रिएट हो सकती है। जी ठीक, काशिफ बहुत शुक्रिया आपका, आपने हमें टाइम दिया। नाज़रीन, काशिफ रफ़ीक साहब सीनियर जर्नलिस्ट आहिनि, हू चवनि था त केपी में गवर्नर साॻे रीजन में नथो थी सघे, इहो रिवायत आहे पॉलिटिक्स में, त हाणे उहो हज़ारे डिवीजन में एबटाबाद वारे पासे, मानसर वारे पासे, सवात वारे पासे को गवर्नर अची सघे थो जेकॾहिं पीपल्स पार्टी जो आयो त। बहरहाल ही ॻाल्हि ॿोल अञा हले पई, पंजाब जे गवर्नर जो फाइनलाइज़ेशन नज़र अचे पई, अञा ही कान थी, मुलाक़ातूं ॿ थियूं आहिनि, त सियासत में ही आख़िरी जेके राउंड्स आहिनि हुकूमत साज़ी जा ऐं गवर्नर जी पोस्टूं जेके रहियल हुयूं उन ते बि मामला हिकिड़े पासे थियनि पिया, सो ही सिलसिलो अॻिते हले पियो। वठूं था ब्रेक खां पोइ हिकिड़े ॿिए मौज़ू ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, वेलकम बैक। असां सियासत ते ॻाल्हि ॿोल कईसीं, पर हाणे असां हलंदासीं पाकिस्तान जेको स्पेस मिशन मोकिलियो आहे, अनमैंड इहो मिशन आहे, हिन में इहा जेको शटल आहे पाकिस्तान जी IQ कमर, जंहिंजे बारे में तव्हांखे तफ़सील सां ॿुधायो आहे, इहा हाणे सैटेलाइट में हली वई आहे। 5 ॾींहं 6 ॾींहं जो सफ़र करण बाद चंड जे मदार में पहुची वेंदी ऐं हुतां पोइ असांखे हुनजी कम्यूनिकेशन पाकिस्तान जी थींदी। सुबारको जी वॾी कामयाबी आहे, जेतोणीकि काफ़ी अरसे खां पोइ थी आहे, पर इहा वॾी कामयाबी आहे। मूंखे जॉइन कयो आहे, मां को कोशिशि कई आहे हिन ते, असां साइंस टेक्नोलॉजी में असां पोइते आहियूं, सिंध जा माण्हू ओवरऑल पोइते आहियूं, पर मूं कोशिशि कई त अॼु मां हिकिड़ो नौजवान चहिरो तव्हां ताईं पहुचायां ऐं असांखे उहो नौजवान इन स्पेस साइंस ते हुननि तमामु घणो कमु कयो आहे। नौजवान अब्दुल रज़ाक झत्याल असां गॾु मौजूदु आहिनि, फिज़िस्ट आहिनि ऐं उन्हनि जेको आहे एस्ट्रोफिज़िस्ट आहिनि, बेसिकली स्पेस टेक्नोलॉजी ते ऐं स्पेस साइंस ते कमु कनि था, पढ़ाइनि था, उनजो शौक़ु बि आहे। असां कोशिशि कईसीं त नओं चहिरो नई ॻाल्हि तव्हां ताईं पहुचायूं। झत्याल साहब, वॾी महिरबानी तव्हां सां जॉइन कयो। ही छा आहे, ही मिशन जेको पाकिस्तान जो वियो आहे ऐं चाइना जो, ज़ाहिर आहे चाइना जो जेको शैंग 6 जो मिशन आहे उनजे त पंहिंजो ई उन्हनि जो ऑब्जेक्टिव्स आहिनि, असांजो जेको मिशन जो मथे वियो आहे, असां छा पाकिस्तान खे फ़ाइदो थींदो? इनमें इहो फ़ाइदो इहो आहे त असांजी पहिरीं इहा जेका असांजो जेको छलांग आहे चंड मुस्लमान मुल्कनि में जो पहिरियों मुल्क आहे असांजो जेको चंड तरफ़ वियो आहे, इहा असांखे हिकु प्रोब आहे जेको ज़मीन जा पिक्चर्स ऐं चंड जा पिक्चर्स ऐं चंड जी जेका मैग्नेटिक फील्ड आहे उनजे बारे में असांखे ॼाण फ़राहम कंदो ऐं मुस्तक़बिल जे हिकिड़े लाइ असांजो हिकिड़ो रस्तो खोलियो आहे त जेके मुस्तक़बिल में असां जेके सैटेलाइट या प्रोब वग़ैरह वेंदा चंड ॾांहुं असां क़दम कंदासीं। इहो असांजो मुस्तक़बिल लाइ हिकिड़ो साइंस तरफ़ हिकिड़ो पहिरियों क़दम आहे। इन असांखे या ख़ुशी मिलंदी अॻिते हली करे। बसि फ़ाइदो इहो आहे साइंटिफिक जेको टेक्नोलॉजी असांखे थोरो नालो मिलंदो असांजी पूरे पाकिस्तान में ऐं इवन असां जेके सूबा आहिनि जेके उनजो नालो रोशन थींदो। जी झत्याल साहब, ही जेका स्पेस टेक्नोलॉजी आहे, तमामु घणी स्पेस टेक्नोलॉजी बि पंहिंजी हिकिड़ी जंग आहे। अमेरिका ऐं चाइना में ऐं रशिया में तमामु घणी असां ख़बर आहे, नंढे हूंदे खां ॿुधूं पिया त हिकिड़ी जंग हले थी। हिकिड़ो हू रॉकेट मोकिलींदा आहिनि त रशिया मोकिलींदो आहे, रशिया मोकिलींदो आहे त अमेरिका मोकिलींदो आहे, असां नंढे हूंदे खां ॿुधा पिया अचूं। पर हाणे चाइना हिन में इन्वॉल्व थियो आहे ऐं हीउ जेको शैंग 6 जेको चाइना जो मिशन आहे, इहो हुतां सैंपल्स खणी ईंदो चंड तां, हिकिड़ी अहिड़ी जाइ तां जितां अॻु में केरु बनाए वियो। एटकन बेस नाल जी बिल्कुलु बिल्कुलु चंड जो पोयों हिसो आहे एटकन बेस जेको तक़रीबन 2500 किलोमीटर स्क्वायर जो हिकु वॾो हिकिड़ो खॾो आहे, हिकिड़ो एरिया आहे, उते उहो लहंदो ऐं हुतां उहो मिटी जा सैंपल खणी करे वापसि ईंदो। छाकाणि त चंड जेको 2003 में उनजो मक़सदु आहे त चंड में जीअं अमेरिका आर्टमिस जेको मिशन आहे उहो बि चंड ते पंहिंजी स्टेशन क़ाइमु करण जो सोचनि पिया। ईअं ई 2007 में चाइना बि लूनर एक्सप्लोरेशन पंहिंजा मिशन क़ाइमु करे छॾियो। उन 2007 खां वठी करे चेंग जे नाले सां मुख़्तलिफ़ मिशन मोकिले रहियो आहे। ऐं 2007 में जेको पहिरियों मिशन हुयो ऐं 2007 खां वठी करे 2022 में जेको पंजो मिशन वञी चुको आहे जंहिंखे चेंग E5 चऊं पिया। उहे 2003 में हुनजो मक़सदु आहे चंड जे सतह ते पंहिंजी चाइनीज़ हिकु स्टेशन हुनजो प्रोग्राम रखणु। झत्याल साहब, असां सम्झणु चाहियूं था, असां पंहिंजे नाज़रीन खे आम ज़ुबान ॿोली में सम्झणु चाहियूं था त इहो जेको स्पेस स्टेशन आहे उहो अमेरिका क़ाइमु कंदो 2003 में, पर स्पेस स्टेशन हुते बेस हूंदो, स्पेस स्टेशन चंड ते बेस हूंदो ऐं उते पोइ थी सघे थो इंसान बि पहुचे। फ़िलहाल त मशीनरी वञे पई, पर इंसान बि वेंदो हुते। जी जी माहौल साज़गार थियनि
पर हुते वेही करे हुते वञी करे पहिरियां हुते ऑक्सीजन हुते पहिरियों त पाणीअ जी जेका जेका असांजे जेके चंड जो जेको पोयों हिसो आहे उते इंसान तक़रीबन इंसाननि पारां को मशीन वियो न आहे उते पहिरियों हूंदी उहा तरक़ी कंदा पहिरियों उनखे लूनर जो एटमोसफेयर ते जेको कोन्हे को मतिलबु कि थिन एटमोसफेयर आहे उते ऑक्सीजन जो बोछार थियणु ऐं पाणीअ जी ॻोल्हा थियणु ऐं मुख़्तलिफ़ मिनरल जेके आहिनि मदनियात उनजी एक्सट्रेक्शन करणु जीअं असां छाकाणि धरतीअ में जेको वेझे में जेको खिलाई जेका छिप आहे जेके खिलाई ऑब्जेक्ट आहे उहो चंड आहे इन करे इंसान इहो हिकिड़ो पहिरियों स्टेशन आहे पोइ अॻिते हली करे मार्स न हूंदा सस्टेनेबल न आहे लाइफ चंड ते नथी थी सघे पर उहो स्टेशन कनि था जीअं असांजो जेको क़दम आहे मार्स न उहो आहे वधीक वञी सघे उते चंड जो मास घटि हुजण सबबु उते एटमोसफेयर नथो थी सघे उते केॾो बि उते चंड जी पंहिंजी मैग्नेटिक फील्ड न हुजण जे बराबरि न हुजण जे करे उते हवा नथी ठही सघे मतिलबु ठहण जा चांसिस तमामु घटि आहिनि पर तव्हां चओ था त इहो बेसिकली जतियाल साहिबु इनखे ठाहियो वञे पियो इन करे इन चंड ते जेको बेस आहे इनखे ठाहे पोइ अॻियां हिननि जो इरादो आहे इंसान जो इरादो आहे त वञी मरीख़ ते ऐं मार्स ते हू वञी हिट कनि ऐं हुते को रहण जी इंसान जी जाइ ॻोल्हनि या हुते ज़िंदगी ॻोल्हनि बेसिकली हुते ज़िंदगी ॻोल्हण जे लाइ सभु कुझु थिए हा बिल्कुलु बिल्कुलु हा हुते असांखे हुते एटमोसफेयर बि आहे 4 सीज़नूं बि आहिनि पर हुतां जा 2 चंड आहिनि डायमोस ऐं फोबोस माना हर लिहाज़ सां ज़मीन जहिड़ो आहे पर हुते हवा में CO2 कार्बन डाइऑक्साइड जी मिक़दार घणी आहे ऐं पाणी जी खोट आहे पाणीअ जी खोट जे लाइ हुन जा मुख़्तलिफ़ पहिरीं त हुते पाणी क्रिएट करनि था पर पाणी हुते आहे कोन पर एलन मस्क जीअं जे नॉर्थ ऐं साउथ पोल में मार्स जी सतह ते पाणी बर्फ़ जी सूरत में आहे शायदि मुस्तक़बिल न थी करे हुते एटॉमिक बम किराइनि ऐं शायदि हुतां जेका बर्फ़ आहे पाणीअ में तब्दील कराइनि इवापोरेट कराइनि मतिलबु लिक्विड फॉर्म में शायदि जतियाल साहिबु मुंहिंजो मक़सदु इहो थियो त हीअ जेका बि डेवलपमेंट थी आहे या इंसान माना हिकिड़ी नई ज़िंदगी ॻोल्हण जी कोशिशि आहे हुते ऐं इंसान साइंस एंड टेक्नोलॉजी में अञा राहूं ॻोल्हे पियो वधीक त अञा छा थी सघे थो मुमकिन बिल्कुलु बिल्कुलु असां सिंगल प्लैनेट स्पीशी आहियूं असां हिकिड़े ई प्लैनेट ते रहूं था असांजे अबनि ॾाॾनि खां वठी करे तॾहिं बि को बि इहो ग्रह इहो प्लैनेट जेको मातृभूमि आहे उहो छॾे करे ॿाहिरि न आयो पर हाणे तक़रीबन 1911 खां 1902 खां जॾहिं जहाज़नि जो 2 भाइर आहे जॾहिं इंसान जहाज़ ठाहिण जो सोचियो राइट ब्रदर्स जेके आहिनि ओलिवर राइट ऐं विल्बर राइट उनखां पोइ डायरेक्ट 70 सालनि जे विच जे दौरानिया में इंसान चंड ते क़दम रखियो हाणे असांजी इहो आहे त मल्टी प्लैनेटरी स्पीशी थियूं माना मुख़्तलिफ़ ग्रहनि ते इंसान ज़ात खे मोकिलियो वञे उतां जीअं छाकाणि आबादी ॾींहों ॾींहुं वधे पई मुख़्तलिफ़ मिनरल ज़मीन जे जेके सोर्सिस उहे खुटनि पिया उन करे हाणे ॿियनि ग्रहनि ॾांहुं असांजो रुख आहे ठीकु आहे ताकि असां ॿिया मुल्क अची विया आहिनि ऐं ॿिया ग्रह बि ॻोल्हे सघूं ऐं इंसान हुते पहुची सघे वॾी महिरबानी अब्दुल रज़ाक जतियाल तव्हां असांजा यंग असांजा साइंटिस्ट आहियो थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग अस नाज़रीन अब्दुल रज़ाक जतियाल यंग साइंटिस्ट आहिनि असांजी कोशिशि हुई त पंहिंजो सिंधी दोस्त को अहिड़ो जंहिंखे इन बाबति में बुनियादी ॼाण हुजे उहो असां पंहिंजे नाज़रीन ते पहुचाए सघूं असां पहुचाई आहे वॾी ख़बर आहे पाकिस्तान में न पर दुनिया में वॾी ख़बर आहे त इंसान जेको आहे चाइना जो जेको इहो शैंग 6 आहे इहो चंड जे उन पासे तां लैंड करण जी कोशिशि कंदो इन में को बि माण्हू न आहे इन मिशन में को माण्हू न आहे हीअ मशीनूं आहिनि सभु जो रोबोटिक्स आहिनि उतां हू सैंपल खणी ईंदो चंड जो जेको पोयों पासो आहे जेको 2500 किलोमीटर जितां केरु न आहे वियो हुते पहुचण जी कोशिशि करे पियो ऐं इंसानु हिन खे बेस ठाहे पोइ मरीख़ ॾांहुं सफ़र जी तयारी आहे इहा साइंस ऐं टेक्नोलॉजी में वरी तरक़ी आहे ओवरऑल ज़ाहिरनि जे पोयां की सियासत बि इंटरनेशनल स्पेस सियासत बि आहे पर असां ॾिठोसीं त हिनखे कीअं पियो थिए पाकिस्तान जो हिकिड़ो हुन में नंढो 8 kg जो हिकिड़ो नंढो सैटेलाइट आहे जंहिंखे IQ कमर मुंहिंजी तव्हांखे ॿुधायो उहो बि मौजूदु आहे उहो हुते वेंदो हुन पंहिंजो पिक्चर्स ऐं थींदियूं ऐं पोइ पाकिस्तान जी जेका स्पेस जेका डेवलपमेंट आहे स्पेस साइंस जी डेवलपमेंट आहे उनमें वॾो फ़ाइदो थींदो ऐं पाकिस्तान बि अॻिते थो पहिरियों पाकिस्तान इस्लामी मुल्क आहे जेको चंड ताईं पंहिंजी एक्सेस करे पियो नाज़रीन वठो हिकिड़ो ब्रेक खां पोइ असां आज़ादी सहाफ़त जे ॾियारे जे हवाले सां तव्हां सां कुझु ॻाल्हियूं कंदासीं असां सां गॾु रहिजो जी नाज़रीन वेलकम बैक हाँ असां कुछ अॼोको ॾियारो आहे साल में हिकु ॾियारो साफ़ियुनि जो बि हुजणु घुरिजे ऐं उन हिकु ॾियारे में असांजे प्रोग्राम जो हिकिड़ो पार्ट असां कोशिशि कयूं आहे साफ़ियुनि जे लड़को साफ़ी बि तव्हांजे लाइ ई कमु कंदा आहिनि तव्हां ते इंफॉर्मेशन पहुचाईंदा आहिनि
पर इन्फॉर्मेशन पहुचाइण जो सिलसिलो केतिरो आज़ादु आहे ऐं हिन में हूअं त ओवरऑल सहाफ़त जी आज़ादी जी ॻाल्हि त करियूं पर अॼु मुंहिंजो मक़सदु हो त अॼु रिपोर्टर जंहिं ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदो आहे उहो तमामु सवलो आहे मीडिया ते तनक़ीद करणु, असांजे सहाफ़ी दोस्तनि ते तनक़ीद करणु, असांजे रिपोर्टर ते तनक़ीद करणु। ज़ाहिर आहे कारियूं रिडियूं असांजे बि इन प्रोफेशन में मौजूदु आहिनि, पर बहरहाल इहो बि तमामु ज़रूरी आहे त जेके सहाफ़ी रिपोर्टर जंहिं ॾुखियाई खे मुंहुं ॾिए थो ऐं तव्हां ॿाहिरि वेही सम्झो था त असांजा रिपोर्टर जेके दोस्त आहिनि उहे वॾे वॾनि महफ़िलनि में वञनि था, वॾी वॾी रिपोर्टिंग कनि था, प्राइम मिनिस्टर, आर्मी चीफ, सदर साहब, वज़ीर आला ऐं काबीना मेंबर्स ऐं MPs, MNAs, हुननि सां हुननि जी एक्सेस हूंदी आहे। पर इहो सभु कुझु इहो जेको तव्हां TV ते ॾिसंदा एतिरो कुझु सवलो न आहे इहो सभु कुझु अचीव करणु, पर इन खे रिपोर्टिंग में केतिरो ॾुखियाई थियनि थियूं इहो बि ॻाल्हायूं था। मूंखे जॉइन कयो आहे असांजे सीनियर साथी अरबाब चांडियो साहब, सुनो TV ते सीनियर रिपोर्टर आहिनि हितां जे कराची में। अरबाब वॾी महिरबानी तव्हांजी। अरबाब इहा जेकी मूं ॻाल्हि कई आहे छा इहा दुरुस्त आहे त ॾाढो सुठो TV ते त नज़र ईंदो आहे पर हिन जे पोयां तमामु घणी महिनत ऐं तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे रिपोर्टर खे? बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पहिरियां मां तव्हांजो थोराए थो आहियां जो अॼु साफ़ जे आलमी ॾींहं ते असां फ़क़ीरनि जो बि जेको व्यू या व्यूज़ या जेके बि शयूं आहिनि तव्हांजे साम्हूं अचनि पियूं। हक़ीक़त इहा आहे त रिपोर्टर थियणु ॾाढो सवलो आहे, रिपोर्ट करणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं जेॾीमहिल असां ताईं इंफॉर्मेशन पहुचंदी आहे त असांखे सम्झ में न ईंदो आहे त इंफॉर्मेशन कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां ॾिजे, उनखे केतिरो फिल्टर कजे, उन में केतिरी सचाई उन में लिकाइजे ऐं केतिरी अहिड़ी शइ विझे जेका रुॻो माण्हुनि खे या मालिकनि खे या मीडिया जे माण्हुनि खे या वरी उहो जंहिंजे बारे में ख़बर हले पई उनखे क़ाबिले क़बूल हुजे। त मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु सभिनी खां ॾुखियो तरीन कमु इहो आहे रिपोर्ट करणु। ऐं हूअं त हाणे सोशल मीडिया आज़ादु आहे जंहिंखे वणे वठि, पर इहो कमु सहाफ़त जो न आहे। त लिहाज़ा रिपोर्टर जे लाइ सभिनी खां वॾो ॾुखियो कमु इहो आहे त पहिरीं ख़बर हासिलु करे, पोइ उनखे पंहिंजे इदारे जी पॉलिसी जे मुताबिक़ हलाए। टियों कमु इहो आहे त उन में ईअं बि रखे त जीअं ख़बर ॾींदड़ खे बि नुक़सानु न पहुचे ऐं ख़बर ॿुधंदड़ खे बि हिकिड़ो चस अचे। सो लिहाज़ा मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु सभिनी खां ॾुखियो कमु रिपोर्टिंग करणु आहे। बाक़ी कम शायदि सभु सवला आहिनि। मां ईअं नथो चवां त तव्हां बि सवलाई सां कमु कंदा हूंदा, बहरहाल तव्हांजी स्टेज थोरी वधीक सवली हूंदी बनिस्बत असांजे। मां सम्झां थो अरबाब, इहा ॻाल्हि मां बिल्कुलु एग्री कयां थो। एज़ ए स्टूडियो में वेहण ऐं तव्हां रिपोर्टिंग करणु को एॾो ॾुखियो कमु न आहे, पर रिपोर्टर जो कमु वधीक ॾुखियो आहे। असां सम्झूं था हुननि खे जेके ॾुखियायूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे बारिश हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, हुनखे इहो कमु करिणो आहे। पर मुंहिंजो सवाल जेको मूं पहिरीं बि उथारियो सवाल त तव्हां अरबाब चांडियो जॾहिं रिपोर्ट कंदो आहे या असांजा सभई साथी जेके रिपोर्ट कंदा आहिनि उहे TV जे त मिटनि माइटनि दोस्तनि वटां उन्हनि जे जेके परस्तार आहिनि उन्हनि वटां वॾो साईं वॾो तव्हां VIP सां घुमो था, तव्हां हुनजे गॾु बीठा आहियो, कॾहिं कंहिंसां बीठा आहियो, कॾहिं कंहिंसां बीठा आहियो, त इहा लग्ज़री बि त आहे आज़ादी सहाफ़त में? जी भैया लग्ज़री बि आहे, पर इहा ॻिची में बि पवंदी आहे न। कॾहिं कॾहिं असांखे ईअं थींदो आहे त बाबा कोई फ़ोन कंदो आहे, चवंदा आहे भाउ असां बिलावल हाउस वेठा, हल तूं बिलावल सां कॾहिं, वाह रे वाह यार असांजो फलाणो कमु त चइजांइ। केतिरा दफ़ा त ईअं बि थींदो आहे। मां बिल्कुलु सची ॻाल्हि थो ॿुधायां त माना जेके माना ज़ाल चवंदी आहे त तव्हां सॼो ॾींहुं बिलावल सां गॾु घुमंदा था, तो तव्हां फलाणे सां गॾु घुमंदा था, तो तव्हां CM सां गॾु बीठा आहियो, कमु त असांजो हिकिड़ो बि कोन था करायो। ठीकु आहे, ईअं कॾहिं ॿाहिरि बि चवंदा आहिनि त तुंहिंजी त वॾी लय आहे, बीठो आहीं पर तूं असां को कमु कोन कर। ईअं कॾहिं कॾहिं ॿार बि ताना हणंदा आहिनि त साईं उहो तव्हांजी त हेॾी वॾी लय आहे, तव्हांखे हेतिरा माण्हू सुञाणीनि पिया पर कमु त इहो हिकिड़ो वॾो लग्ज़री बि ज़रूरु आहे। पर ही साॻी जाइ ते हिकु नई मुसीबत बि असां सां गॾु पैदा करे थी। माण्हुनि जूं जेके असां जेके तवक़ात आहिनि या जेके ख़्वाहिशात आहिनि उहे वधी थियूं वञनि। जॾहिं त असीं उते जो ओतिरा ई हूंदा आहियूं, इहा ॻाल्हि बिल्कुलु यकीनन आहे त असां वटि हिकिड़ी ताक़त आहे, उहा आहे सवाल जी। उहा असां खां कोई नथो पुरे सघे, भली उहो असां के इदारो असांखे रखे न रखे, असां भली धिमी अख़बार में हुजूं या के अहिड़े सोशल मीडिया जे इदारे में हुजूं, पर सवाल जी ताक़त जेका रिपोर्टर वटि आहे न उहा कंहिं वटि न आहे। ऐं उहा सवाल जी ताक़त ते को अगरि रिपोर्टर कंप्रोमाइज़ नथो करे त उहो सदाईं रिपोर्टर रही सघे थो ऐं उनजो नालो बि थी सघे थो ऐं उनखां माण्हुनि जी गिला ग़ीबत बि घटि थी सघे थी। तव्हांखे मां इहो सवाल पुछां, तव्हां भला जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि तां फिरी अची छो भला सहाफ़त जॉइन कई? इहो सवाल त थी सघे थो। सवाल बिल्कुलु थी सघे थो। हाणे अर्ज़ु इहो आहे मुंहिंजो सवाल वरी हिकिड़ो ॿियो आहे हिन हवाले सां
ऐं जेको जेन्युइन आहिनि जो मां चाहियां थो त हिकिड़ो जवाबु जेन्युइन अचे एज ए रिपोर्टर। तव्हां बेबाक रिपोर्टर आहियो, असांखे ख़बर आहे, असां तव्हां ॾिसंदा आहियूं बेबाकी ॿियनि जे भेट में तव्हां वटि वधीक आहे। असां ॾिठो आहे, महसूसु कयो, मुंहिंजो पंहिंजो 35 साल जो कैरियर आहे सहाफ़त जो, त मूं काफ़ी हुकूमतूं ईंदी वेंदे ॾिठियूं आहिनि, सूबे में बि मर्कज़ में बि। पर मूंखे मां इहो सचाई सां ॿुधायां त मां वॾो कंफर्टेबल रहियो आहियां पीपल्स पार्टी जे दौर में या जमहूरी दौरनि में रिपोर्टिंग करण खे। माना क़दुरु बहितर का आइडियल सिचुएशन न आहे, पर तंहिंजे बावजूदि जॾहिं भेट कयूं त असां काफ़ी कंफर्टेबल रहिया आहियूं शयूं रिपोर्ट करण में। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? बिल्कुलु दुरुस्त आहे। इन ॻाल्हि खे बिल्कुलु ईअं ई मां बल्कि हिकिड़ो मिसाल पेश थो कयां त हाणे विच में निगरान हुकूमत ई न, ईअं पियो लॻो ॼण असां बेरोज़गार थी विया आहियूं, ख़बरूं ई कोन हुयूं। तव्हांखे ख़बर आहे ज़रे कट असांजी नौकिरी थी वई, चऊं बाबा ख़बरूं, असां चऊं भाई हिननि वटि ख़बरूं ई कोन्हनि। ख़बर ईंदी आहे हिकिड़ी चूंडियल हुकूमत वटि, ऐं यकीनन पाकिस्तान पीपल्स पार्टीअ वटि वॾी सहप आहे। बा तोबा तोबा, एॾी सहप न नून लीग में आहे, न जनाब आली तहरीक इंसाफ में आहे, न कंहिं ॿिए सियासी जमात में आहे। ही माना हाणे मां चलो खुली ॻाल्हायां न, कराची प्रेस क्लब आहे, उनखे 10 करोड़ रुपया या 5 करोड़ रुपया सिंध हुकूमत ॾींदी आहे, पर कराची प्रेस क्लब वारा जेको आहे सो हिकु चाढ़ींदा आहिनि ॿी लाहींदा आहिनि सिंध हुकूमत ते ऐं पीपल्स पार्टीअ ते। तंहिंजे करे मूं अरबाब चयो पियो जेन्युइन ॻाल्हि करणु घुरिजे त ॿियनि जे भेट में, मक़सदु को पीपल्स पार्टी जी हुकूमत आइडियल न हूंदी सहाफ़त आज़ादी जे हवाले सां, पर हिननि में सहब काफ़ी आहे। असां ॾिठो आहे त काफ़ी बहितर सवाल पुछण जे हवाले सां, रिपोर्टिंग करण जे हवाले सां काफ़ी बहितर। उमेदु आहे त इहा शइ बहितर थिए। अरबाब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, अरबाब चांडियो असांजा सीनियर साथी, सीनियर रिपोर्टर आहिनि, फील्ड जा रिपोर्टर आहिनि, ऐं उन्हनि तव्हांखे ॿुधायो त एॾो को सवलो न आहे रिपोर्टिंग करणु, जंहिंखे तव्हां सम्झो था। लग्ज़री बि आहे, PR बि थिए थी, माण्हुनि सां, वॾनि माण्हुनि सां उथी वेठी थिए थी, पर उन लिहाज़ खां पोइ वरी कमु बि ॾुखियो आहे। ऐं असांखे हिन आज़ादी सहाफ़त जे ॾियारे ते मूं सोचियो पियो थोरो असां पंहिंजी बि ॻाल्हि तव्हां सां करे वञूं, मुंहिंजे हिन सीनियर साथी जे थ्रू, ऐं पंहिंजी ॻाल्हि तव्हां तां ज़रूरु पहुचायूं। नाज़रीन, मोहसिन बबर खे जेको प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।